सिंध में कोरोना जे हिक ॿिए केस जी तस्दीक। मुल्क में मजमूई अंग 22 थी वियो। सूबाई सिहत खाते मूजिब 52 सालनि जे हिक माण्हूअ में कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे। मुतासिर माण्हू 2 ॾींहं अॻु इस्लामाबाद खां कराची पहुतो आहे। सिहत खाते जो चवणु आहे त कोरोना वायरस जा 13 मरीज़ आइसोलेशन वार्ड जे इलाज हेठि आहिनि, जॾहिं त 2 मरीज़नि खे ठीकु करे डिस्चार्ज कयो वियो आहे। सिंध में समूरा तालीमी इदारा 3 मई ताईं बंदि रखण जो ऐलान। इजलास में पधराई में ऐलान कयो वियो त 3 मई ताईं ॾिनल मोकलूं गर्मी जूं मोकलूं तसवुर कयूं वञनि, जॾहिं त समूरा इम्तिहान पिण मुलतवी कया विया आहिनि। कोरोना वायरस ते काबू आणण लाइ क़ौमी कोशिशुनि जी भरपूर मदद कई वञे। आर्मी चीफ जी हिदायत। पाक फौज जे तर्जुमान मेजर जनरल बाबर इफ्तिखार जे तरफ़ां जारी ट्वीट में ॿुधायो वियो आहे त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी सरबराही में कोर कमांडर कॉन्फ्रेंस थी, जंहिं में हथियारबंद फौज जी ऑपरेशनल तयारियुनि ऐं लाइन ऑफ कंट्रोल जी सूरत-हाल जो जाइज़ो वरितो वियो। PSL कराची में शौक़ीननि खां सवाइ मैच PCB खे 10 करोड़नि जो नुक़सान। कोरोना वायरस जे ख़दशे सबबि पाकिस्तान सुपर लीग जा कराची में बक़ाया मैच शौक़ीननि जी शिरकत खां सिवा कराइण जो ऐलान कयो वियो आहे, जंहिं सां पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खे 10 करोड़ रुपयनि जो नुक़सान थींदो। ऐं सिजावल SSP स्वाही अज़ीज़ ठालपुर जे हिदायतुनि ते मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। CIA इंचार्ज मुश्ताक ब्रह्मानी जो चूहड़ जमाली कुंगानी स्टाफ वटि छापो हणी गुटका फ़रोश डीलर शबीर कुंभार खे गुटके समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार वटां 17 किलोग्राम गुटका, 6 किलो सुपारी, तंबाकू पते जूं पूरियूं ऐं तयार शुदा गुटको पिण बरामद थियो आहे। जवाबदार ते चूहड़ जमाली थाणे ते मंशियात एक्ट तहत केस पिण दाख़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।